5 लख में जेकॾहिं हूँ असां खां आइटम रेट असां खां कराइनि था न साईं, जेकी असां DPC कई आहे, भराई आहे, लेंटर आहे, फर्श आहे, पलस्तर आहे, त असांजो 100 माना हिन खां ओवर ॻाल्हि थी थी वञे, भले बाज़ार सां असां ॿधल आहियूं। ऐं जेकॾहिं ग्राउंड जो हिसाब सां ॿधनि 5 टबा थ्रू आउट ग्राउंड, त पोइ उन में जेको आहे हिननि खे फ़ाइदो आहे। हूअं हिन बाग़नि जे जॻहनि खे छॾे करे बि फ़ाइदो कोन अथनि। मूंसां ॻाल्हायो आहे ग्राउंड, ॿुधो साईं, ऐं साईं DPC बि असां सां फुट जी ॻाल्हाई वई आहे, ठीकु आहे न साईं, 1.5 फुट असां खां वरिती वई आहे, जेको तव्हां सां मां फ़ोन ते बि ॻाल्हायो साईं। फ़ोन ते मां तव्हां सां ॻाल्हायो हुयो, यादि हूंदव त फुट असां सां ॻाल्हायो, अचानक माना साहब अचे त असांखे 1.5 फुट खपे। मां चयो सही आहे। पोइ उन हिसाब सां माना इहा इन ते थोरो टसल थियो। मां चयो मां बिल्डिंग कंप्लीट कयां, छित माप माना इन ते थियो त जेको असां खां फुट ॻाल्हाई हुयव, 1.5 फुट वरितव, इन जे करे हाणे छित माप असां खां मथे वठो, ॿुधो साईं, छो जो चेंज थी न, फुट मां 1.5 फुट थी वई। उन हिसाब सां इहा जेको आहे साहब सां ॻाल्हि रखी हुअसीं। पोइ इहो डन थियो त कमु पूरो कर, पोइ इन ते जेको आहे इंशाअल्लाह ताला विच ते असां पाण में ठही पवंदासीं, पर कमु पूरो कर। पोइ तव्हां सां बि फ़ोन ते ॻाल्हायुमि, साहब सां बि इहा ई डन हुई त ठीकु आहे, असां 1.5 फुट वरितो आहे, असां ठहण जे लाइ तयारु आहियूं, तुंहिंजा असां रुपयो बि खाईंदासीं कोन, जेकी तूं महिनत कई आहे। छो जो मूंसां फुट ॻाल्हायो साईं, पथर जी बि मूंसां ॻाल्हि ॿोल कोन हुई, सिरनि जी जेके हिन वक़्तु बि मूं वटि मैसेज पियो आहे, उन में इहो डन आहे, सिरनि जी ब्रिक्स जी ही, पथर किथे बि मेंशन कोन हो थियल, ॿुधो साईं।